नानक तेना बसंत है, नानक तेना बसंत है। नानक तेना बसंत है, नानक तेना बसंत है। जिन घर वसया कंत, जिन घर वसया कंत, नानक तेना बसंत है, नानक तेना बसंत है। जिनके कंत दिसापुरी, जिनके कंत दिसापुरी से अहनिस फिरहि जलंत। जिनके कंत दिसापुरी, दिसापुरी, जिनके कंत दिसापुरी से अहनिस फिरहि जलंत। से अहनिस फिरहि जलंत, नानक तेना बसंत है, नानक तेना बसंत है। जिन घर वसया कंत, जिन घर वसया कंत, नानक तेना, नानक तेना, नानक तेना बसंत है। बोल गुरु नानक देव की जय। प्यारी साध संगत, वसंत जो मौसम मिली रहियो आहे, आनंद ॾियण वारो मौसम, तन ऐं मन खे आनंद ॾियण वारो ही मौसम बसंत जो। इन जी तव्हां सभिनि खे वाधायूं। साहिब चवनि था सदाई बसंत रही सघेव थो मन में, चाहियो त नानक तेना बसंत है, पर जिन घर वसया कंत, जंहिंजे हृदय में कंत वसे थो। कंत माना स्वामी, कंत माना असांजो प्रीतम प्रभु परमात्मा। जंहिंजे घर में हृदय में परमात्मा वसे थो, उन लाइ सदाई बसंत आहे, सदाई बसंत। जिनके कंत दिसापुरी, जिन पंहिंजे हृदय मां परमात्मा खे कढी छॾियो आहे, मोकिले छॾियो आहे ॿाहिरि। से अहनिस फिरहि जंत जलंत, उहे ॾींहं राति जलंदा था रहनि, उहे भिटकनि था। जिन हृदय मां परमात्मा खे कढी छॾियो, उन मालिक खे, ईश्वर खे भुलाए छॾियो, उनखे सवाइ भिटकण जे ॿियो कुझु बि हासिल कोन थींदो। उहो पियो गोल गोल घुमंदो। केॾी गहरी ॻाल्हि आहे। गुरु नानक देव साहिब जन था चवनि कि अगर आनंद चाहियो था, बसंत चाहियो था, त
त परमात्मा खे हृदय में विहारियो। मोरारी बापू चवंदो आहे जीवन में हिकिड़ो कंत रखो, हिकिड़ो संत रखो, हिकिड़ो पंथ रखो, हिकिड़ो ग्रंथ रखो, हिकिड़ो मंत्र रखो। मंत्र पंथ माना ज्ञान मार्ग, कर्म मार्ग या भक्ति मार्ग, हू पंथ न। जीवन में संत भी हुजे, कंत भी हुजे, पंथ ग्रंथ, ग्रंथ मतलब रामायण गीता या गुरु ग्रंथ, मंत्र हुजे कोई जंहिंजो तव्हां नाम जपींदा हुजो, सूत्र भी हुजे कोई सिद्धांत जंहिं ते तव्हां हलंदा हुजो, जंहिंजो पालन तव्हां जीवन भर कयो, त तव्हांजे हृदय में सदाई आनंद ई आनंद रहंदो, सदाई बसंत रहंदो। संत कंत पंथ ग्रंथ हूंदो त बसंत भी हूंदो। तो उन गुरु नानक देव साहिब जन जी बाणी जप साहब उन ते असां सत्संग कयोसीं, जंहिं असांखे उन जप साहब असांखे संत भी ॾिनो, कंत जो भी इशारो कयो, पंथ भी ॾेखारियो, मंत्र भी ॾिनो, सब कुछ त आहे जप साहब में, सूत्र भी ॾिनो। उन ते अॼु असां सत्संग करे अॼु भोग पाईंदासीं उन जो समापन। उहे माण्हू किथे आहिनि ख़बर कान्हे जेके कारकतनि में ईंदा हुआ, जिन जे साम्हूं शुरू कयोसीं, अलाए केॾा गुम थी विया, पर तव्हां त आयो। उन्हनि खे ॿुधाइजो कि भाई उनजो भोग पइजी वियो सुख सां। जप साहब गुरु नानक जी ॾाढी प्रमुख बाणी आहे, महत्वपूर्ण बाणी आहे। जॾहिं गुरु नानक देव साहिब जन वेई नदीअ में हलिया विया, प्रवेश कयनि, ॿाहिरि मर्दानो वेठो हो, उन वञी ॿुधायो कि गुरु नानक पाणीअ जे अंदरि वियो, वरी ॿाहिरि निकितो ई कान्हे। त सभु परेशान थी विया। पोइ 3 ॾींहंनि खां पोइ गुरु नानक कब्रिस्तान मां वापसि आयो, वयो पाणीअ में, आयो कब्रिस्तान मां वापसि। पर जेॾी महिल आयो त हाणे ही कुछ ॿियो थी चुको हो, ही परमात्मा सां मिली चुको हो गुरु नानक। ऐं उन जी पहिरीं वाणी इहा हुई जप साहब। उहा वाणी ओॾी महिल सम्झ में वरी अची पई वञे माण्हुनि खे, अखर त सम्झ में पिया अची वञनि, पर गूढ़ अर्थ सम्झ में न पियो अचे। तॾहिं बि हेतिरी नंढियूं ॻाल्हियूं गुरु नानक छा थो चवणु चाहे। असां जेके सचखंड ताईं पौड़ियूं ॿुधियूंसीं, उते जप साहब पूरो थी चुको आहे, पर ही जेको आहे न 8ठी पौड़ी, आख़िरी पौड़ी, इहा सॼी जप साहब जी कुंजी आहे, चाबी आहे। उहा इन करे गुरु नानक रखी आहे ताकि इहा चाबी थोड़ो कम करे। ओॾी महिल बि माण्हू सम्झनि कोन पिया कि अटपटियूं ॻाल्हियूं कहिड़ी पतो करे इहो। त गुरु नानक उहो 8ठी पौड़ी में रखियो आहे कि हिन बाणीअ खे सम्झण लाइ छा करणो पवंदो, ईअं ई सम्झ में कोन ईंदव। पर आहे अद्भुत बाणी, धुर की वाणी आई तिन सगली चिंता मिटाई। आहे त अलौकिक वाणी, पर सम्झ में अचण जे लाइ तव्हांखे हिकु प्रक्रिया सां गुज़रणो पवंदो, न त न ईंदव सम्झ में। साहिब चवनि था, पहिरीं त इहो था ॿुधाइनि मां इहा वाणी कीअं उच्चारण कई आहे, ही जेके शब्द आहिनि इहे किथां आया, छा किथां ॿुधी करे आया? न, इन खां पहिरीं अहिड़ा अखर कंहिं इस्तेमाल ई कोन कया हुआ, न को कंहिं शास्त्रनि में आहिनि इहे अखर, या नशे में तो ॻाल्हाए, न, ये अखर आया किथां? साहिब चवनि था, घड़िए शब्द सची टकसाल। ही शब्द जेके आहिनि न, इहे हिकु सची टकसाल में घड़िया विया आहिनि, ठाहिया विया आहिनि। हिकु हिकु अखर महिनत सां तयारु थियो आहे। उहा कहिड़ी महिनत? जत पहारा धीरज सुनियार, अहरण मत वेद हथियार,
भव खला अगन तपता भांडा भाव अमृत तित ढाल। टकसाल चइबो आहे जिते सोन सां मुद्रा ठहे, सोन जा सिक्का ठहनि, मुद्रा ठहे, त साहिब चवनि था ही शब्द भी सोन जे बराबर आहिनि। मुद्रा है सोन जी या ये अखर ठहिया आहिनि सची टकसाल में, सत्य जी दुनिया में अखर ठहिया आहिनि, पर एॾी आसानीअ सां ये अखर कोन ठहिया आहिनि। कहिड़ी मुश्किल सां ठहिया आहिनि। पहिरियों जत, साहिब चवनि था जत जो वो पहाड़ आहे। ही जेके असां ॿुधी चुका आहियूं कि टकसाल में छा छा हूंदो आहे। अग्नि हूंदो आहे, अहिरण हूंदो आहे, हथोड़ी हूंदी आहे, बर्तन हूंदो आहे। उन जो रूपक ठाहे करे गुरु नानक सार ॻाल्हि इहे ॿुधायूं आहिनि। गुरु नानक जे जीवन में ये सभु ॻाल्हियूं हुयूं, तॾहिं वञी एॾा सुंदर अखर ठहिया जप साहिब जा। पहिरियों जत, संयम, इहो ॿुधंदा वञो छा छा हो गुरु नानक जे जीवन में। ऐं हीअ बाणी सम्झण लाइ बि इहे सभु खपनि। जेको मनुष्य इहा बाणी, जेको मनुष्य हिन प्रक्रिया सां गुज़रजंदो, ही सभु जीवन में ही सभु कंदो। छा छा? जत, धीरज, ज्ञान, भव परमात्मा जो, तप ऐं भाव, तॾहिं वञी करे उहो हीअ वाणी सम्झंदो। छो त हीअ वाणी ठही उहो ई आहे, ॿियो कोई न सम्झी सघंदो। हलंदे चलंदे विषय माण्हू हीअ बाणी बिल्कुलु कोन सम्झी सघंदो। जंहिं तरीक़े सां तयार थी आहे हीअ बाणी जप साहिब जी, चाहे सॼे गुरु ग्रंथ जी, ॿिए वरी बि सरल आहिनि, पर हीअ वाणी ॿी बाणी पढ़ण लाइ केवल भाव खपे, बसि भाव हृदय में। पर जप साहिब सम्झण लाइ ही सभु ॻाल्हियूं हुजनि जीवन में। पहिरियों जत, जत माना संयम, असां ॿुधी चुका आहियूं, पर जप साहिब अहिड़ो हुआ जो नवां नवां अर्थ निकिरी पिया था अचनि, नयूं नयूं ॻाल्हियूं। जत माना संयम। संयम जो अर्थ असां कयोसीं कि विच में रहण, अति न करण। पर सांसारिक जत कंहिंखे चवंदा आहिनि। संसार में जत जी मान्यता कहिड़ी आहे, पहिरीं उहा बि ॿुधो। जेको शादी न करे उनखे जती चवंदा आहिनि, जती सती। पर गुरु नानक जो इहो नथो थी सघे। गुरु नानक जो इहो हुजे हा त शादी पाण करे ई न हा। कबीर भगत चयो आहे, बिंदु राख जे तरिए भाई, खुसरे क्यों न परम गत पाई। अगर बिंदु रखण सां, शादी न करण सां अगर परम गत प्राप्त थिए त जेके खदड़ा थींदा आहिनि उन्हनि खे त परम गत मिलणु खपे। गुरबाणी अथव कबीर भगत जी, बिंदु राख जे तरिए भाई, खुसरे क्यों न परम गत पाई। बल्कि जिन शादी न कई, घर गृहस्थीअ खां दूर रहिया, उन्हनि खे भ्रष्ट थींदे ॾिठो वियो। तॾहिं त हिकिड़ो अखर आयो योग भ्रष्ट। योग भ्रष्ट जो मतिलबु छा आहे? जेका शइ छॾी उहा शइ साम्हूं अचण ते सभु भुलिजी वियो। योग त योग भ्रष्ट थी वियो। भई जंहिं मनुष्य शादी न कई, स्त्रियुनि खां परे भॻो, उनखे खतरो रहंदो हमेशा कि कॾहिं बि स्त्री साम्हूं अचे त भ्रष्ट थी सघे थो। पर जंहिं शादी कई आहे उनखे कीअं भ्रष्ट करे सघिबो? जंहिंजे जीवन में ज्ञान आहे, सचो ज्ञान, उनखे कोई कूड़ो ज्ञान ॾेखारे करे भ्रष्ट न करे सघंदो। पर अगर ज्ञान न आहे जीवन में, उहो भ्रष्ट थी वेंदो। नकली ज्ञान ॿुधी करे, छो त पंहिंजो असली कान्हे। वैराग जीवन में अगर आहे त उनखे नकली वैराग भ्रष्ट न करे सघंदो। पर वैराग न आहे त नकली वैरागी ठही बि रहंदो।
आकर्षित थी वेंदो ॿिए जो वैराग ॾिसी। जेका शइ माण्हू खे न आहे उहा शइ ॾिसी भ्रष्ट थियण जा चांसिस आहिनि। त इहो कीअं थो थी सघे? जतीअ जो अर्थ कि तूं शादी न कर, गृहस्थ न रहो, संसार खां दूर रहो त परमगत पाईंदे? न। जतीअ जो अर्थ आहे गुरु ग्रंथ साहिब जे हिसाब सां मिथ्या नाही रसना परस, मन में प्रीत निरंजन दरस। जेको फालतू न ॾिसे, जेको सही ॾिसे, सही ॿुधे, सत्य ॾिसे, सत्य ॿुधे, सत्य ॻाल्हाए, जेको पंहिंजूं इंद्रियूं फालतू जॻह ते नथो लॻाए सो जती। जेको फालतू वहण नथो ॾे पंहिंजी ऊर्जा खे, फालतू वेस्ट नथो करे सो जती। किथे ॾिसणो आहे, केतिरो ॾिसणो आहे, किथे ॻाल्हाइणो आहे, किथे चुप रहणो आहे, जंहिंखे इहा ख़बर आहे सो जती। किथे किथे ॻाल्हाइणो पवंदो आहे, किथे किथे चुप रहणो पवंदो आहे। मान लो कोई अंधो माण्हू वञे पियो थो खूह जे तरफ़, अॻियां खूह अथसि, त हाणे उते ॻाल्हाइणु खपे या न ॻाल्हाइणु खपे? उते ॻाल्हाइणु खपे। पर अखियूं अथसि ऐं खूह अथसि त छा असांखे ॻाल्हाइणु खपे छा? उते चुप रहणु खपे। माण्हू छा पिया था कनि? नेतागिरी कंहिंखे चवंदो आहियां मां कि जिते ज़रूरत ई कोन्हे ॻाल्हाइण जी, संत वेठो आहे, ब्राह्मण वेठो आहे, आध्यात्मिक कुझु आहे क्रिया, त चुप रहणु खपे उते। पर माण्हू उते बि ॻाल्हाईंदा आहिनि पाठ रखाइण में, हीअं न थियणु खपे, हीअं थियणु खपे। इहे जती इनखे न चइबो आहे। जती उनखे चइबो आहे जंहिंखे पतो हुजे किथे ॻाल्हाइणो आहे, किथे चुप रहणो आहे, किथे ॾिसणु आहे सही, छा ॿुधणु आहे उपयोगी, किथे किथे पंधु करे वञिणो आहे, किथे पंधु करणु न खपे, केतिरो खाइणो आहे, जंहिंखे इनखे संयम चइबो आहे। गुरु ग्रंथ साहिब जी बाणी सम्झण जे लाइ पहिरीं जीवन में संयम हुजणु ज़रूरी आहे। जत मतिलबु वेस्ट न करे, जेको पंहिंजी ऊर्जा फालतू न विञाए, जेको उनखे जत चइबो आहे। त पहिरीं साहिब था चवनि जप साहिब सम्झण लाइ संयम जत रखिजो। ॿियो धीरज, धैर्य। जीवन में धीरज रखंदा न त आध्यात्मिक रस्ते ते आसानीअ सां हली सघंदा। फड़ कंदा त आध्यात्मिक रस्ते ते रुकिजी वेंदा। आंटीअ खे मां सेखारे छॾी आहे हिकु ॻाल्हि कि का जलेबी अगरि तोसां बहस करे, वाद विवाद करे, त धीरज रखी हुनजी ॻाल्हि ॿुधिजांइ। उहा छा थी चए, पूरो हुनखे मौक़ो ॾिजां, तकड़ में जवाब न। ऐं ईअं थियसि, कल्ह ईअं ई थियसि आंटीअ सां। ॿ जलेबियूं पाण में सेटिंग करे आयूं कि पाण ॿई हिन ते हावी थी वेंदासीं, पाण ॿई हिन सां ॻाल्हाईंदासीं, ऐं शुरू थी वियूं। आंटी खे हिकदमि मुंहिंजी ॻाल्हि यादि अची कि हींअर धीरज रखिणो आहे, हिनखे पूरो ॻाल्हाइण ॾियूं, न त भॼी वेंदियूं। विच में अध में ॻाल्हाईंदीमान त भॼी वेंदियूं। हिनखे पूरो उगलण ॾियूं कि केतिरो ई किरी सघनि थियूं, छा छा सोचे आयूं आहिनि, छा छा पर पुट चवंदियूं आहिनि। त उन्हनि ॿिन्हिनि पाण में सेटिंग करे ॻाल्हाइणु शुरू कयो। पोइ हिनजी भेण बि शामिल थी वई उते उन्हनि सां गॾु। आंटीअ जी भेण उन्हनि सां शामिल थी वई। सोची पलड़ो शायदि भारी आहे, छो त आंटी चुप करे वेठी आहे ऐं हू बि ॻाल्हाइनि थियूं, शायदि पलड़ो भारी आहे, त उहा बि उन्हनि जे हा में हा। हू भई चवण लॻियूं असांजी सत्संग में त भाई कंहिं सत्संग जी बुराई न थींदी आहे, ऐं ॿिए बि इन खां पोइ एंड आहे। असां उहे सभु ॻाल्हियूं जेके मां चवंदो आहियां, असांजो ऊचो ज्ञान आहे, इन खां पोइ एंड आहे, हे हो चई। पोइ वरी चइन्सि तव्हांजे दरबार में त बुराई कंदा आहिनि असांजे सत्संग जी। पोइ हिनजी भेण बि हा हा मां बि वई आहियां, त हाणे इन करे त मां न वेंदी आहियां। पोइ आंटी चई थी वियो सभिनि जो ॻाल्हाइणु थी वियो। इनखे चइबो अथव धैर्य। पोइ जेॾी महिल आंटीअ ॻाल्हाइणु शुरू कयईं, टई वठी भॼूं। धीरज इन लाइ रखिबो आहे छो त अगरि असां सचा आहियूं, सही आहियूं, त छो फड़ कयूं।
अंटीअ चयईंसि त तव्हां जंहिंखे बुराई था चओ न उहो अथव विश्लेषण, ईअं चयोसि न, विश्लेषण त थियण ई खपे न सत्संग में। ऐं ॿियो तव्हां चओ था तव्हांजे सत्संग खां पोइ एंड आहे, त कहिड़े हिसाब सां एंड? त जीअं असांखे सेखारींदा आहिनि कीअं उथिजे कीअं वेहिजे, त आंटीअ चयईंसि हुनखे तव्हां एंड था चओ, एंड हिनखे चइबो आहे, हीअ त संसार थियो, इहा मुक्ति किथे थी? चुप थी वियूं, पासीरो वञी करे भेण त भॼी वियसि पहिरीं, ॾिठई पलड़ो चेंज थी वियो, भेण त भॼी वई, उहा भेण अचे त सही, ईंदी आहे साम्हूं ईअं कंदी आहे, अरे तव्हां संत तव्हां ईअं अंतर्यामी ईअं ॻाल्हाईंदी आहे। माण्हुनि जो भरोसो कोन्हे साईं, छा था कनि साम्हूं कहिड़ा आहिनि, हा उहा ई अचे त सही। मां पाण इज़त सां ॻाल्हाईंदो हुअमांसि, नालो सुठो वारो खणंदो हुअमांसि, ॿ नाला अथसि हुनजा, हिकु सुठो हिकु ख़राबु, त मां पाण सुठो भाई जंहिंसां भाई हिनखे कंहिंखे ख़बर न पए कि हिनजो घर में ई नालो आहे, हिनखे चइबो अथव धीरज। ऐं गुरबाणी सम्झण लाइ धीरज आवश्यक आहे, ना कि फड़फड़, ना कि भॼ डुक। त जत पहारा धीरज सुनियार, रूपक सम्झी चुका आहियूं पाण कि धीरज खे सोनारो ठाहियो, इहो छॾियो हींअर, गुणनि खे पकड़ियो, कहिड़ा गुण असांखे खपनि जंहिंसां असां गुरबाणी सम्झी सघूं। गुरु ग्रंथ जो वचन बि सम्झण जे लाइ धीरज खपे। मायूं त ईअं पेज पलटाईंदियूं आहिनि जो फाड़े छॾींदियूं आहिनि, सुफ़ो ई फाड़े छॾींदियूं आहिनि, जल्दी हूंदी अथनि ॾाढी, ईअं न सम्झ में ईंदो। गुरु ग्रंथ साहिब या जप साहिब, जत पहारा धीरज सुनियार। धीरज जो फल एॾो वॾो आहे जो जल्दबाज़ीअ जो एतिरो फल कान्हे। गुरु नानक केॾो धैर्य रखियो बचपन में, जंहिं उमिरि में ॿार स्कूल पिया वञनि, हे हुते वण जे हेठां वेही करे चिंतन पियो करे, धैर्य हिनखे चइबो आहे। अॼुकल्ह माण्हुनि खे जल्दबाज़ी आहे कि ॿार जल्दी पढ़ाई पूरी करे, जल्दी जॉब करे ऐं पोइ जल्दी सत्संग में वञे ऐं जल्दी ज्ञान हासिल करे अचे। त जल्दबाज़ीअ सां अध्यात्म में कुझु हासिल कोन थींदो आहे। अध्यात्म में त जन्म जन्म बि लॻी वञनि, काई दिक़त कान्हे, एतिरो धैर्य रखिणो पवंदो आहे, स्थिर थियणो पवंदो आहे। जत पहारा धीरज सुनियार, अहिरण मत वेद हथियार। बुद्धीअ जो बि इस्तेमालु साहिब चवनि था करिणो पवंदो आहे। जप साहिब जी वाणी ॿुधण लाइ बुद्धीअ खे थोरी चोट हणणी पवंदव, ज्ञान सां थोरो बुद्धि इस्तेमालु करणी पवंदव। ॾाढनि माण्हुनि खे निर्णय खणण जी शक्ति कोन हूंदी आहे, छो त धीरज कान्हे। इहे सभु हिक ॿिए सां गॾु जुड़ियल अथव। जत संयम हूंदो त धीरज हूंदो, धीरज हूंदो त बुद्धि बि हूंदी, छो त बुद्धि तॾहिं कमु कंदी आहे जॾहिं धैर्य हुजे। फड़फड़ में बुद्धि किथां निर्णय करे सघंदी। पाठ ते हींअर चई पियो थो अचां कि माण्हू निर्णय ईअं कंदियूं आहिनि अॼुकल्ह मायूं कि कहिड़े सत्संग में वञा कहिड़े में न वञा, पोइ हीअं निर्णय कंदियूं आहिनि, अकड़ बकड़ बम्बे को 80-90 पूरे 100 में लगा धागा, चोर निकल के भागा भागा शीला, इसमें चले गा वाला सही है भागा वाला यही इसी में तो आया ना भागा, चल फिर से करते हैं अकड़ बकड़। ईअं त निर्णय कंदियूं आहिनि, वॾा जीवन जा वॾा निर्णय ईअं पई थियूं कनि मायूं कि भीड़ कहिड़े पासे वधीक आहे, ज्यादा संख्या कहिड़े पासे आहे। ईअं निर्णय छो त हू सोचनि थियूं केरु मथो हणे, केरु एॾी महिनत करे, केरु बुद्धीअ खे घिसाए। साहिब चवनि था बुद्धि घिसाइणी पवंदव। अगरि जप साहिब सम्झणो अथव त बुद्धीअ खे थोरो ज़ोर ॾियणो पवंदव, ज्ञान सां, ज्ञान जे हथोड़े सां। अहिरण मत वेद हथियार, वेद माना ज्ञान, ताकि ज्ञान जेको भी प्राप्त थिए उन सां बुद्धीअ खे हथोड़ी हणो। बुद्धि अगरि नथी स्वीकार करे त बार बार चोट कयो कि शास्त्रनि जी ॻाल्हि किथे सही थी साबित थिए।
पर ईअं ई स्वीकार न कयो बिना सम्झे त जत पहारा धीरज सुनियार अहिरण मत वेद हथियार भव खला। उन खां पोइ भय रखो परमात्मा जो, उन मालिक जो भय, तॾहिं तव्हां गुरबाणी सम्झी सघंदा। समाज जो भय न, माण्हू जो भय न, परमात्मा जो भय। जेको भगवान जो भय रखे थो न, वो कॾहिं पाप नथो करे सघे। ऐं जेको भगवान जो भय नथो रखे, ॿाहिरां भली केॾो बि नैतिक ठहे, उहो पाप कंदो ई कंदो। छो त हुनखे भगवान जो भय कान्हे, माण्हुनि खे ॾेखारण लाइ ॿाहिरां सुठो थी वेंदो। पर जंहिंखे सच में भगवान जो भय आहे, संसार में संत सिंह मस्किन चवंदो आहे, समाज में भगवान जो भय कान्हे न, इन करे अदालतूं आहिनि। अगर माण्हू भगवान जो भय रखणु शुरू कनि त अदालत जी ज़रूरत ई न पए। कोई कंहिंखे धोखो न ॾे, कोई कंहिंजी दिलि न दुखाए, कोई कंहिंसां ठगी न करे, कोई कपट न करे। पर भगवान जो भय कान्हे, इन करे ही सभु पाप आहिनि। गुरबाणी सम्झणी अथव न त समाज जो भय न, भगवान जो भय रखणो पवंदो। ऐं उन भय मां भाव उत्पन्न थींदो, भाव सिक, परमात्मा जे लाइ भाव। पोइ तव्हांजो मजाक बि उॾंदो, पर उन मजाक खे अगरि तव्हां सहन करे विया, स्ट्रगल करे विया, त उनखे चयो वियो अग्नि। उहो स्ट्रगल तप बि जीवन में ज़रूरी जॾहिं अची वेंदो, तॾहिं तव्हां हिन बाणी खे सम्झी सघंदा, जप साहिब खे। ऐं पोइ तव्हां ख़ुदि बि वाणी प्रगट कंदा। अगरि तव्हांजे जीवन में हे सभु अची वियो, त तव्हांजे मुख मां बि जेको निकिरंदो सो बि वाणी मञी वेंदी। उहा बि सुठी वाणी मञी वेंदी, सुठा शब्द। छो त घड़ीअ सबद सची टकसाल, उहा सची टकसाल। जेको माण्हू सत्य में जिए, सच ॻाल्हाए, वरी संयम रखे, धीरज रखे, भाव रखे, परमात्मा जो भाव बि रखे, ऐं इंसल्ट बि सहन करे, तपस्या करे, त उहो जेको बि ॻाल्हाईंदो, उहो शब्द ॾाढो हीरे जे सोन जे समान हूंदो। ऐं उहो इहा भाषा सम्झी वेंदो गुरबाणीअ जी। त साहिब चवनि था, इहो तॾहिं थींदो जिन को नदर करम तिनकार। जंहिंजे मथां परमात्मा जी नज़र थींदी न, उहो ई इहो कमु करे सघंदो, उन जे द्वारा इहो कमु थींदो। न त अधिकतर माण्हू त शॉर्टकट पे तो बोले, ये सब हटाया करे, छोड़ो यार इसको, ये तो बहुत लंबी प्रक्रिया है, मैं बताती हूँ सरल। तू एक ड्रेस पहन सफ़ेद, मतलब हाफ वाइट, चश्मा पहन, हाथ में पर्स उठा, थोड़ा एटीट्यूड दिखा, महंगी चप्पल पहन, कहीं भी जा तो कुर्सी पे ही बैठ और सबको ऐसे इग्नोर करते हुए देखो, छोटे लोग, बस हो गई। क्या नहीं हो गई? सचखंड वसे निरंकार, हो गई सब कुछ। क्यों इस झंझट में पड़े? टकसाल वकसाल पता नहीं क्या क्या बोल रहे हैं। अधिकतर माण्हू इहो कमु पियो थो करे, शॉर्टकट तरीक़े सां सस्ती लोकप्रियता। पर उन्हनि खे ख़बर कान्हे इन जो मजाक केॾो उॾंदो आहे। जॾहिं सच्चा माण्हू सचनि माण्हू जी नज़र में ईंदा आहिनि, इहे सत्य माण्हूअ जी नज़र में हिननि जो एॾो मजाक थो उॾे। सचो माण्हू पहचाने वेंदो आहे कि ॿाहिरां चखी मखी, हा उहो ई सचो माण्हू सुञाणे वेंदो आहे। त जब परमात्मा कोन पहचाने वेंदो, उहो त सचनि जो बि सचो आहे। परमात्मा त पहचाने वेंदो कि ॿाहिरां कीअं माण्हू नाटक थो करे, पर मुंहिंजो ही आहे ई कोन, हिन मुंहिंजे मार्ग ते कदम रखियो ई कान्हे, ही दुनिया खे बि तो नौटंकी करे ॾेखारे। साहिब चवनि था, उन में जीवन बर्बाद न कयो, हिन में पंहिंजी ऊर्जा लॻायो, निहाल थी वेंदा। नानक नदरी नदर निहाल। तुमने मुझे देखा होकर मेहरबान,
नदर निहाल, वो माण्हू निहाल तो थी वञे जंहिंजे मथां परमात्मा जी नज़र थी थिए। जे जुग चारे आर जा, इहो असां ॿुधी चुका आहियूं कि मनुष्य आख़िर चाहे छा थो। अगर थोड़ो असां विचार कयूं कि असां सभु चाहियूं छा था। असां चाहियूं था सुख ई सुख, सुख ई सुख दुनिया भर जा, ऐं सुख मौजूद भी आहिनि संसार में। तव्हांखे अखियुनि जो सुख खपे त LED TV लॻारायो 56 इंच जी, वरी उन में सेट टॉप बॉक्स कहिड़ो एक्सट्रीम, वरी उन में पैकेज भी वठो अलॻि अलॻि। एॾा सुख मौजूद आहिनि धरतीअ ते, प्राइम अलॻि अलॻि, जेको ॾिसणु चाहियूं ओॾी महिल अची वञे। वरी उन मां बोर थी वञो, हाणे खाइण जे लाइ अलॻि अलॻि प्रकारनि जी शयूं ज़ोमेटो तां घुराए वठो, उपलब्ध आहिनि। वरी घुमण जी इच्छा थी थिए, ओला घुराए वठो, ॿाहिरि वञो। साहिब चवनि था इन्हनि सभिनि जे लाइ छा खपनि? पैसा। त मान लो तव्हांखे पैसा ई पैसा हुजनि, ॾाढा पैसा हुजनि, मान लो कॾहिं ख़तम ई न थियनि, पर ॿी शइ छा खपे? पैसा त थी विया, सॼे ॾींहं जा सुख भी मौजूद थी विया, कमकार करण वारियूं मायूं भी आहिनि, सभु मौजूद आहिनि। उमिरि भी त खपे, माण्हू मरी वेंदो 70-80 साल में, त माण्हू कोई पैसा छा कंदो? त ॿी इच्छा छा थींदी आहे? उमिरि खपे, ॾाढी वॾी उमिरि खपे। त साहिब चवनि था जे जुग चारे यार जा, और दसोणी होए, जेकॾहिं तुंहिंजी उमिरि युगनि जेतिरी थी वञे, नवा खंडा विच जाणीअ नाल चले सभु कोई, सॼी पृथ्वी तुंहिंजी थी वञे, भीड़ तोसां गॾु हले, सभु सुख मौजूद हुजनि, तॾहिं भी तूं सुखी कोन थींदे अगर हुन जी नज़र में न आए त। जेतिस नदर न आवई त वात न पुछे के। हुन सची दुनिया में परमात्मा जी दरगाह में कोई तोखे थुक भी कोन हणंदो। अगर हुन जी नज़र में न आए त थी सघेव न जीवन में उन परमात्मा जी नज़र में अचण जी कोशिश कजो। मां तव्हांखे ॾिसां न ॾिसां कोई वॾी ॻाल्हि कान्हे, परमात्मा तव्हांखे ॾिसे, कोशिश इहा कजो। या तव्हां मूंखे ॾिसो, इन में उमिरि न विञाइजो, भॻवान खे ॾिसी वठिजो, मूर्तिअ खे ॾिसी वठिजो, त कुझु न कुझु नज़रुनि जो कमु थी वेंदो। नानक नदरी नदर निहाल, ते 8टी पौड़ी पूरी थी। बोल जप साहिब की जय। हाणे मूंखे यादि थो अचे थोरो कि बाबा जन हिकु दफ़ो ॿुधायो कि जप साहिब में गुरु नानक साहिब जन 40 पौड़ियूं ठाहियूं, त उहे 2 पौड़ियूं जेके उहे गुरु ग्रंथ साहिब में उन्हनि में मिलाए छॾियूं। त मतिलबु इन जो कारण छा आहे? मां तॾहिं एतिरो अकुल कोन हुयो। मां त ॿुधायां बाबा जन, मां बि उन्हनि खां ई ॿुधो हो बाबा जन खां कि हिन में 40 पौड़ियूं हुयूं, पर उन में एॾी करामात हुई कि मुंहुं बि चीरो थी वञे। पोइ आम माण्हू भी, सिख शेवक भी सॼो जप साहिब पढ़ी कि मुंहुं खे छंडो पियो वञे त चीरो पियो थी वञे। त गुरु अमरदास छा कयो? 38 करे छॾियूं पौड़ियूं, उहो खंडित थी वियो जप साहिब। असली जेको हो गुरु नानक वारो 40 पौड़ियुनि वारो, हाणे किथे किथे कंहिं पौड़ीअ में उहे 2 पौड़ियूं छा कयूं गुरु अमरदास इन में ही मिक्स करे छॾियूं जप साहिब में ही। त किथे किथे कंहिं पौड़ीअ में तव्हांखे नानक नानक 2 दफ़ा मिलंदो, नानक नानक 2 दफ़ा, जीअं 5 पौड़ी में ईंदो आहे शायद। थापिया न जाए कीता न होए, आपे आप निरंजन सोए, जिन सेविया तिन पाया मान, नानक गाविए गुणी निधान। एक अचियो नानक गाविए सुनिए मन रखिए भाव, दुख पर हर सुख घर ले जाओ, गुरमुख नादम गुरमुख वेदम, गुरमुख रहा समाई। इन में नानक पहिरीं अचियो न, त ईअं ई हूअ आख़िरी में अचणु खपे। त ईअं ई कुझु मिक्स कई वई आहे, 2 पौड़ियूं हिन में मिक्स कई वयूं आहिनि। पोइ गुरु अमरदास चयो कि हाणे हिन सां कोई मोल चीरो न थींदो, पर ॿिए हिन मां फ़ाइदा आहिनि। गुरु अमरदास चयो आहे, वर ॾिनो आहे कि जेको रोज़ जप साहिब जो पाठ करे थो, उन जा दुख नास था थियनि, दारिद्र नास थी थिए,
ऐं भूत प्रेत जो वासो नथो थी सघे। इन्हनि जलेबियुनि खे इहो पढ़णु खपे, छो त न जलेबियुनि जे सत्संग में हिकु भ्रम फैलायो वियो आहे कि कमला खे अगरि परियां खां बि ॾिसो त परे भॼी वञिजो। जीअं भूत खे ॾिसी परे था भॼो, तीअं कमला खे ॾिसी परे भॼिजो। त ही पढ़नि न कमला जो कहिड़ो डपु। ऐं ॿिए बि महात्म आहिनि। तव्हांखे इहा ख़बर आहे जेके मायूं चवंदियूं आहिनि न कि हम सनातन धर्म नहीं मानते, सिंधियाणी मायूं, असां त भाई गुरुअ खे मञींदा आहियूं। हू बचणु चाहींदियूं आहिनि सनातन धर्म जी परंपराउनि खां कि केरु विर्त रखे, केरु हे हो करे, गुरबाणी जे हिसाब सां हलंदासीं त कुझु करण जी ज़रूरत ई न। पर उन्हनि जे लाइ हिकु वॾी ॻाल्हि चई वई आहे कि अगरि तूं गुरुमत जे हिसाब सां हलणु चाहीं थी त तोखे रोज़ जप साहिब जो पाठ करणो ई आहे। अगरि न कयई त नरक में वेंदीअ। हे कंदियूं ई कोन्हनि, हुन खां त बची वियूं सनातन परंपराउनि खां। पर हाणे हू त कर धर्म मटी त हाणे उन्हनि जे हिसाब सां त हल पूरी तरीक़े सां। उनखे जप साहिब पढ़णु कंपलसरी आहे रोज़। ऐं अॻे ज़माने में लॻभॻि 50 साल ई पहिरीं तक बि जेके गुरुअ खे मञनि था, असांजा बाबा संत उदासी ॿी काई बाणी कोन पढ़ंदा हुआ, केवल जप साहिब। सुखमनी बि न, रहरास वहरास ताईं हाणे ई शुरू थिया आहिनि, चोचला सरदार बि कोन पढ़ंदा हुआ। केवल गुरुद्वारे में हिकु नितनेम हो गुरुद्वारे में कि सुबुह जो आसादी वार, शाम जो कीर्तन सोहेला, रहरास, रात जो कीर्तन सोहेला। पर हाणे जेको आम माण्हू बि था कनि न, मैं रहरास रोज पढ़ती हूँ, सुठी ॻाल्हि आहे, पर एटीट्यूड सुठी ॻाल्हि कान्हे। मैं रहरास रात को कीर्तन सोहेला और ये वो, केवल हिकु ई वाणी काफ़ी आहे, जप साहिब। अॻे केवल जप साहिब ते ई पाठ करे वॾा वॾा ब्रह्म ज्ञानी थी विया, सरदारनि में बि ऐं उदासी संतनि में बि। केवल जप साहिब पढ़ी करे, उनजो पाठ करे, उनखे यादि कंदा हुआ। जप साहिब जी एॾी वॾी महिमा आहे। गुरु हरगोबिंद साहिब जन वेठा हुआ तख़्त ते, त उन्हनि सिखनि खे चयो कि भाई तव्हां मां कोई मूंखे जप साहिब जो पाठ करे ॿुधाईंदो, शुद्ध भाव सां, जंहिंजे जीवन में इहो सभु हुजे, संयम, धीरज, भव भाव, इहो सभु जंहिंखे हुजे, जंहिं भाव सां गुरु नानक देव उच्चारण कयो आहे, उहो कोई मूंखे शुद्ध पाठ करे ॿुधाए। त हिकिड़ो सिख तयारु थियो। उन ॾाढो सुंदर तरीक़े सां जप साहिब जो पाठ कयो, भाव सां, परमात्मा जो। तव्हां जीवन में कॾहिं किथे भॼन ॻाइण जो मौक़ो मिलेव त शुद्ध भाव सां भॼन ॻायो, भले कोई ॿुधे चाहे न ॿुधे, उहो व्यर्थ न वेंदव, उहो वातावरण पवित्र करे ईंदो। पर तव्हां अगरि कपट सां भॼन ॻायो, भली केॾी बि भीड़ वेठी हुजे, उहो वातावरण दूषित ई कंदो। हिन सिख सचे भाव सां जप साहिब जो पाठ कयो। जेॾी महिल सभई पोड़ियूं पूरियूं थियूं ऐं सलोक पियो शुरू थिए पवन गुरु, त गुरु हरगोबिंद साहिब जन पंहिंजे तख़्त तां उथिया, उनजे तरफ़ अॻियां वधिया। अने सिख सोची केॾां था वञनि, हीअ केॾां था वञनि, मां पाठ एॾो सुठो त कयो। उनजे मन में ईअं आयो, गुरुजन वापसि तख़्त ते वेही रहिया ऐं चइनि, तो ॾाढो सुठो पाठ कयो अथई जप साहिब जो, तूं घुर तोखे छा खपई। उन चई, साईं उहो जेको अरबी घोड़ो आहे न तव्हां वटि, हाणे आयो अथव, उहो मूंखे खपे। साहिबनि सिख खे चयो, ॾियोसि इहो घोड़ो हिनखे ॾेई छॾियोसि। पोइ साहिबनि चयो, प्यारा तोखे ख़बर अथई मां छो थियुमि, मां त तोखे सॼो तख़्त पियो ॾियणु चाहियां। तो एॾो सुठो पाठ कयो जप साहिब जो मां सोचियो यार मां त लड़ाई में बिज़ी, कॾहिं पाठ वाठ करे सघां कोन थो। मुंहिंजे सतगुरनि त केॾो वाणीअ ते ज़ोर ॾिनो आहे। गुरु हरगोबिंद साहिब जन जी हिकु बि वाणी कोन अथव गुरु ग्रंथ में, पर वाणी जा प्रेमी ॾाढा।
पंहिंजे सतगुरनि जी वाणी ॿुधी, जंहिंजी गद्दीअ ते वेठल उन जी वाणी ॿुधी एतिरा भाव विभोर थी विया जो हुनखे सॼी गद्दी ॾियण लाइ पिया हेठि लहनि। पर जीअं हुनजे मन में आयो कि केॾां था वञनि, जेकर मूंखे घोड़ो ॾियनि, अरबी ख़ुशि अगरि थियनि त काश मूंखे घोड़ो ॾियनि, त साहिबनि वापसि पुठिते पेर करे वापसि वेही रहिया। एॾी जप साहिब जी महिमा आहे। असां त मिड़ई अर्थ कयो आहे, पर वास्तविक अर्थ त उन्हनि गुरु नानक सतगुरु नानक देव खे ख़बर। अचो हाणे सलोक पढ़ी करे भोग पायूं। चंगे आइया बुरे आइया वाचे धर्म हदूर करमिया अपनी
सां पढ़ूं पिया था तीअं तीअं परमात्मा जे तरफ़ अॻियां वधूं पिया था त उहो सोचे करे ॿुधिजो। फासले और कम हो रहे हैं, दूर से पास हम हो रहे हैं। फासले और कम हो रहे हैं, दूर से पास हम हो रहे तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर। जिन्हीं नाम ध्याया गए मस्कत हाले, इहो सलोक केवल जप साहिब सां गॾु कोन्हे, सिख में सिखनि सरदारनि में हर वाणीअ खां पोइ इहो सलोक पढ़ियो वेंदो आहे, आनंद साहिब खां पोइ बि पढ़िबो आहे। इन जो अर्थ इहो अथव, गुरु नानक देव साहिब जन थोरे हिक ई सलोक में कुदरत जो वर्णन करे छॾियो। पवन गुरु पाणी पिता माता धरत महत। पवन गुरु आहे, पाणी पिता आहे ऐं धरती असांजी माता आहे। धरती इन करे माता आहे कि असांजो शरीर छामां उत्पन्न थियो आहे, धरतीअ मां ऐं लीन बि धरतीअ में ई थी वेंदो आहे। असां नंढे हूंदे असां शरीर नंढो हो ऐं जॾहिं साल जा हुआसीं अञा नंढा हुआसीं, जॾहिं गर्भ में हुआसीं त अञा नंढा हुआसीं, पर उन खां पहिरीं हिकु बिंदुअ जे रूप में हुआसीं। उहो बिंदु किथां आयो हो? अन्न सां। अन्न किथां ठहंदो आहे? धरतीअ मां। त असांजी धरती माता आहे, हुन सां डायरेक्ट संबंध आहे। पाणी पिता आहे, छो त पिता पालना कंदो आहे। पाणी असांजो जीवन आहे, पाणी असांखे पालींदो आहे। ऐं टियों पवन वायु जेका आहे, हवा, उहो गुरु आहे असांजो। हाणे उल्टो कयो, माता खे हुजणु खपे धरतीअ वांगुरु, पिता खे हुजणु खपे पाणीअ वांगुरु, गुरुअ खे हुजणु खपे हवा वांगुरु। छो त जहिड़ी तरह हवा नज़र कान ईंदी आहे, तहिड़ी तरह सचो गुरु बि हाईलाइट कोन थींदो आहे। सचो गुरु असांखे स्पर्श बि कराईंदो आहे, असांखे ऑक्सीजन ॾींदो आहे, श्वास ॾींदो आहे, पर एहसास न कराईंदो आहे कि मां आहियां। जीअं हवा नज़र कान ईंदी आहे, पर उहा उपस्थिति महसूस कराईंदी आहे। ॿियो, हवा खे असां पकड़े नथा सघूं, हवा खे मुठीअ में क़ैद नथा करे सघूं। सचे गुरुअ खे असां पकड़े न सघंदासीं। अॼुकल्ह जा गुरु त चेलनि जे मुठीअ में क़ैद आहिनि। अॼुकल्ह जा तथाकथित लॻभॻि सभई गुरु जीअं चेला हलाईंदा तीअं हलणो पवंदनि, जीअं शिष्य चाहींदा तीअं हुननि खे करिणो पवंदो। न त गुरु वरी छा जा चेला नाराज़ थी वञनि, सिख शेवक नाराज़ थी वञनि त गुरु कंदो छा वीचारो अकेलो, उनखे मेंटेन करिणो पवंदो आहे। त इहे नकली गुरु जेके मुठीअ में अची वञनि कंहिंजे
कंहिंजे मुठीअ में न अची सघे, उनखे चइबो आहे सचो गुरु। पवन गुरु, पाणी पिता, पिता जेको आहे पालना करे ॿारनि जी पाणीअ वांगुरु। भली पाणी असांखे लॻंदो आहे कि सस्तो आहे ॾाढो, ईअं पिता जी बि क़दुरु ॿार कोन कंदो आहे। ॿार खे लॻंदो आहे पीउ खे कुझु ख़बर ई कान्हे, पर तॾहिं बि पिता पालना कंदो आहे। पिता खे उहो थियणु खपे पाणीअ वांगुरु, माता खे धरतीअ वांगुरु सहनशील थियणु खपे। ॿार खे आसरो बि ॾे ऐं उन जा सभु ताना बाना बि सहन करे। त हिन सृष्टिअ में मूल जेके ज़रूरी तत्व आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे। सभिनि खां पहिरीं असांजे लाइ ज़रूरी आहे जीअण लाइ हवा, पवन, ॿिए नंबर ते आहे पाणी, टे नंबर ते आहे धरती। त साहिब चवनि था परमात्मा असांखे टे शयूं ॾिनियूं आहिनि। इन जे अलावा हिन धरतीअ ते ॾींहुं ऐं राति बि आहिनि। उहे ॾींहुं राति केरु आहिनि? दुई दाए दाया, जेके दायूं ॿारनि खे खेॾाईंदियूं आहिनि, आया बाई ॿारनि खे खेॾाईंदियूं आहिनि, पालना कंदियूं आहिनि। तीअं असां मनुष्य ॾींहुं ऐं राति जे विच में खेॾंदा रहंदा आहियूं, दुख ऐं सुख जे विच में खेॾंदा रहंदा आहियूं। कॾहिं खिलंदा आहियूं, कॾहिं उदास थींदा आहियूं। खेले सगल जगत, सॼो जगत खेॾे पियो थो हिन दुख ऐं सुख जे ॾींहुं राति में। कोई सुठा कर्म पियो थो करे, कोई मंदा कर्म पियो थो करे। चङाइयां बुराइयां वाचे धर्म दूर, उहो सभु हुते वॉच पियो थियूं थियनि। वॉच अंग्रेजी अखर आहे, पर हिते आहे वाचे लिखणु। वाच लिखण खे चइबो आहे। सभु नोट कयो वेंदो आहे कि केरु परमात्मा जे तरफ़ मुख करे पियो जीए, केरु परमात्मा खे पुठी ॾेई करे पियो जीए। सभु नोट थींदो आहे। चङाइयां बुराइयां वाचे धर्म दूर, कर्मी आपो आपणी केनेड़ के दूर। वो पंहिंजे कर्मनि जे अनुसार कोई परमात्मा जे वेझो अची वेंदो आहे, कोई परमात्मा खां दूर थी वेंदो आहे। कर्मी आपो आपणी के नेड़े के दूर, पंहिंजे कर्मनि सां। जेके माण्हू दुनिया जे माण्हुनि सां नज़दीकी ठाहिण में उमिरि विञाईंदा आहिनि न, उहे परमात्मा खां दूर करे छॾींदा आहिनि। ऐं जेके परमात्मा खां दूर कंदा आहिनि, उहे भली दुनिया परमात्मा सां वेझो ईंदा आहिनि, नेड़े ईंदा आहिनि। उहे भली दुनिया खां दूर थी वञनि, तॾहिं बि उहे खटे वेंदा आहिनि। जिनी नाम ध्याया गए मस्कत घाल। हिते मस्कत जो अर्थ अथव मशक्कत। साहिब चवनि था ॾाढी महिनत आहे हिन यात्रा में, परमात्मा जी यात्रा में महिनत त आहे, पर उहा महिनत सफली आहे। जिनी नाम ध्याया, नाम जपण में महिनत, ॾाढी वॾी महिनत आहे। कंहिं माण्हू खे चयो वञे कि हितां खां बस स्टैंड ताईं वञे त उहो वरी बि सवलो आहे, पर उनखे चइजे हिते वेही करे थोरो नाम जप, उहो मुश्किल आहे। त मशक्कत करणी पवंदी आहे परमात्मा जे राह ते हलण में। पर उहा जेतिरी बि महिनत कई वञे परमात्मा जे राह ते, हिकु कदम बि अॻियां वधायो वञे, त उहो सफलो आहे। जिनी नाम ध्याया गए मस्कत घाल, नानक ते मुख उजले खेती छुटी नाल। उन्हनि जो मुख ॾाढो सुंदर आहे, जेके नाम था जपनि, जेके इहा महिनत था कनि, सत्य जी राह ते हलनि था। जेके ईअं बि चई था सघूं, जेके दुनिया मां वापसि था अचनि, दुनिया जी भीड़ खां वापसि पंहिंजे भीतर था अचनि। किथो उपजे कर रहे कहे में समावे, जिए जंत सब खसम के कौन कीमत पावे। किथो उपजे, असां किथां पैदा थियासीं, जॾहिं असां वापसि था अचूं त उन जे चेहरे ते ॾाढी चमक थी अची वञे, जेको वापसि थो मोटी अचे। नानक ते मुख उजले, उहे मुख, उहे चेहरा ॾाढा सुंदर आहिनि, जेके भॻवान जे तरफ़ मुख करे उनजो नाम जपनि था। केवल उहे न, उनजे संग में जेके रहनि था न, उन्हनि जा बि मुख उजल था थी वञनि। खेती छुटी नाल, घणेई माण्हू उनजे संग में तरी था वञनि, जेको परमात्मा जे तरफ़ मुख रखी करे हले थो। त इहो जप साहिब ऐं उनजो सलोक असां ॿुधोसीं। हिते जप साहिब जी समाप्ति। बोल गुरु नानक देव की जय।
तव्हां सभिनी खे वाधायूं जेको कारकतन में शुरू कयो हुओसीं, शायदि अक्टूबर जी लास्ट तारीख़ुनि में न, त घणा महीना थी विया, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, 3.5 महीना सम्झो, 3.5 महीना असां खिची आयासीं। जेको 25 पौड़ियूं असां 15 ॾींहंनि में कयूंसीं, बाक़ी जूं घणियूं 13, बाक़ी जूं 13 पौड़ियुनि में असांखे 3.5 महीना लॻी विया। सभु उहो मालिक जे कृपा सां, जॾहिं जेको कमु कराइणु चाहे उहो कराए सघे थो। असां ज़ोर न आहियूं, जो कुझु कर हम सकें। त तव्हां सभिनी खे इन जूं वाधायूं। ऐं 15 तारीख़ खां हाणे असां शिव महापुराण जी कथा शुरू कंदासीं। हिते सत्संग जी समाप्ति। आरती।